थई हैं मरी वियो तू मुंहिंजी फसल खाई तू मुंहिंजो फसल खाईंदे हैं अस्सलाम वालेकुम भाऊ खैर ना छा पियो करी माकड़ के हथ में कयो भाऊ ॻाल्हि हीअं मुंहिंजो फसल सॼो ई माकड़ खाई वई आहे ॾिस हा जी माकड़ा हा माकड़ फसल केड़ो फसल आई ही मुंहिंजो फसल आहे ही ॾिस ही मुंहिंजो फसल आलीशान फसल आहे इन में तो कंडा है नी छा है आए छा कंडा कोन्हनि हां ही थई बाजरी चाइना जी बाजरी बाजरी केड़े किस्म जी बाजरी आई होरी ए भलोड़ बाजरी आहे चाइना जी नओं बीज आयो आहे ठका कराइंस बाजरी ॾिस कीअं भलोड़ बाजरी जो बीज आहे मूंखे ॿुधा ऐं ही असांजे फसल जो नुक़सान जो कारण इहो अथई माकड़ बाबा हाणे तहां को हिकड़ो माण्हू ई वड़ो हुकूमत के को मुतालबो कयो तो को स्प्रे करे को माकड़न का जान छड़ाए बाकी ये की जान छिटंदो माकड़न मा तहां तुझो बि ख़बरूं आहिनि सफ़ा उर्दू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा हुकूमत पाण माकड़ वारो कमु पई करे असांजो सॼो कुझु खाई हड़प करे या पोइ बि चवनि था त न असां वटि का शइ कान्हे बुख था मरूं इदारा था बंदि कयूं पोइ मूंखे ॿुधा हुकूमत किथे कंदी इन जे करे माकड़ खे पाण मारिबो पाण पंहिंजो फसल बचाइबो ऐं पाण जेको आहे ख़ुशहाल थिबो अच्छा मन हाने पांजे माकड़ मन पांजे फसल के पाण था बचाए माकड़ के मारे करे हाँ माकड़ के मां सुबुह खां वठी 85 माकड़ी बि भॼाई आहे 85 हाँ हिन खे पकड़ियो आहे ऐं हिन सां त मां उहा हालत कंदुसि जो यादि कंदी आहे तेरे को मैं बधराएगा कुटराएगा ऐं तेरे को मोचड़े ये गिरफ्तार कराई सर हाँ ऐं हिन जी ज़मानत बि रद्द कराइबी ज़मानत रद्द कराए नी कर या वरी मोकली थो ॾा काॾे इस्लामाबाद धरणे में जी कई आहे हूअं बि माण्हुनि जी उते घुर्ज आहे ऐं उन जे करे तोरे को मैं भेजेगा इस्लामाबाद मौलवी गप्पल करे इते नी मोकल जे धरणे में ठीक आहे हा हल ठीक आहे उते बि ज़रूरत पवंदी ऐं उन जो